जी बिस्मिल्लाह नाज़रीन हींअर तव्हांखे मां वीडियो थो ॾेखारियां, तव्हां पहिरियां इहा वीडियो ॾिसो, पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो त कहिड़ो वाक़िआ थियो। सोशल मीडिया का और ओवरसीज पाकिस्तानी इतना प्रेशर था कि मैंने आज सुबह की नमाज के बाद एक दफा मैंने खुदकुशी करने की कोशिश की है, लेकिन फिर मैंने सोचा कि मैंने क्यों ना ये सारी चीजें अवाम के पास रखूं, मैं खुद क्यों हराम की मौत मरूं और मैं ये सारी चीजें अवाम के सामने क्यों ना रखूं। मैं इस क्रम में से गुजर रहा हूं। मेरी तमाम ब्यूरोक्रेसी से गुजारिश है कि आपने इन सियासी लोगों के लिए जो मुख्तलिफ शेरवानियां सवा के मिनिस्टर बनने को फिर रहे हैं, इनके लिए कोई गलत काम न करें। हम लोग ये काम बर्दाश्त। नाज़रीन अॼु ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे जो लाहौर पिंडी में अॼु जेको वाक़ियो थियो आहे, कमिश्नर जेको आहे अॼु दावा पियो करे त मां हिकु जेके हारायल उम्मीदवार हुआ उन्हनि खे 70,000 जी लीड मां खटाए वरितो आहे। ऐं हीउ जेको कमिश्नर जेको आहे हिन पंहिंजे उहिदे तां बि इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं हिन पाण खे पुलिस जे हवाले बि करे छॾियो। पर मूंखे इहो लाइक़ु ख़तरा था थियनि जेके हीउ जेको कमिश्नर जेको आयो आहे, जेके हीउ फ़रिश्तो थी चुको आहे, मां त चाहियां कि फ़रिश्तो चवां, मां इंसान नथो चवां जेको फ़रिश्तो, छाजे करे फ़रिश्तो थो चवांसि, फ़रिश्तो इन हवाले थो चवांसि जेके हिन ब्यूरोक्रेसी जे ख़िलाफ़ वियो आहे, मतिलबु कि फ़ौज जे ख़िलाफ़ वञण को सवलो कमु न आहे हूंदो। तव्हांखे ख़बर आहे फ़ौज जे ख़िलाफ़ जेको केरु वेंदो आहे त उनखे खणी वञी अगवा करे मारे छॾींदा आहिनि ऐं उन जा जेके घर आहिनि उन्हनि खे कब्ज़ा करे वेंदा आहिनि, उन जा जेके औलाद आहिनि उन्हनि खे कब्ज़ा करे छॾींदा, उन्हनि खे मारे छॾींदा आहिनि। हीउ वञी पंहिंजी जान खे रिस्क कराए वञी हिन मतिलबु कि हीउ वॾो दावो आहे, हिन वरी माना फ़ौज जे ख़िलाफ़ वियो आहे। ऐं हीअ जेका फ़ौज जेका आहे हीअ विकाऊ आहे, हीअ विकामी आहे ऐं हीअ जेका आहे फ़ौज जेका वर्दियूं बि पाए, इन असांजे इन वर्दियुनि में असांजो खून शामिल आहे। हीअ जेके मिसिंग पर्सन जेके माण्हू आहिनि, हीअ जेके नौजवान जेके सिंध जा आहिनि, ख़ुसूसन नौजवान जेके सिंध जा, हीअ केरु पियो खणे? एजेंसियूं कंहिंजियूं आहिनि? एजेंसियूं ही फ़ौज जूं आहिनि। हीअ सॼो फ़ौज ही कमु पई कराए, हीअ नौजवान खे खणी वञी अगवा करे ऐं हालांकि खणी वञी अगवा गुम त करे था छॾनि, इन्हनि खे मारे बि था छॾनि। हींअर जेको याक़त अली जट्ठा जेको फ़रिश्ते जे रूप में शामिल थियो आहे, पर मां इन लाइ ख़ैरु दुआ थो कयां त अलाह करे ही ख़ैरु सलामत सां हीअ पंहिंजे जेका सज़ा आहे उहा पूरी थी ऐं निकिरी अचे ॿाहिरि, को ख़ैरु सलामत सां ई पंहिंजी फैमिली सां हुजे। मां हिते दुआ थो कयां, पर हीअ मूंखे लॻे नथो त हिन खे फ़ौज खां छॾींदी। जेको ब्यूरोक्रेसी वञण को सवलो न आहे हूंदो जेको हिन वियो आहे, हिन खे मां त सलामी कंदा ऐं अलाह खां दुआ थो कयां त हिन पंहिंजी जान जे ख़िलाफ़ वञी हिननि खे बदनाम करे छॾियो आहे, नांगो करे छॾियो आहे फ़ौज खे। हींअर तव्हां वीडियो भली हुनजी तव्हां ॾिसिजो। 70-80 हज़ार की लीड से जीत रहे थे, हमने उनको हरवाया है और उनके ऊपर जाली मोहरें लगा के सबको हरवाया। कमिश्नर साहब जब जाली मोहरें लग रही थी उस वक्त आपने किसी से कहा कि ये सब कुछ हो रहा है, गलत हो रहा है, इसको रोका जाए? देखिए, मैं ये सारी इस गलत कारी की जिम्मेदारी अपने ऊपर ले रहा हूँ और साथ आपको बता रहा हूँ कि जो चीफ इलेक्शन कमिश्नर है, जो चीफ जस्टिस है, वो भी इस काम में पूरे शरीक। किसके कहने पे सब कुछ होता रहा? ये इतना सब कुछ जो हुआ आखिर किसके कहने पे होता रहा? आप क्यों प्रेशर में थे? किसने ऐसा किया? मेरे ऊपर कोई दबाव नहीं है। मेरे बाप दादा भी अंग्रेजों के खिलाफ और सिखों के खिलाफ जंगें करते रहे हैं, लड़ते रहे हैं ये मुल्क बनाने के लिए। अब मैं इस मुल्क को तोड़ने का हिस्सा नहीं बन सकता। कमिश्नर साहब, आपने रावलपिंडी की बहुत बड़ी खिदमत की है, आपने बड़े बड़े मेगा प्रोजेक्ट में 24 घंटे काम किया है। ये बताइएगा कि आपको चीफ इलेक्शन कमीशन दबाव में ला रहा था कि ये करें सारे काम, लोग जीतों को आपने हराया, आपको नींद कैसे आती रही, किस तरह आपका ज़मीर जाग गया? देखिए, मैंने रावलपिंडी के लिए 14-14, 16-16 घंटे काम किया है। मैंने यहाँ रिंग रोड बनाया है, दोचा डैम बनाया है, होली फैमिली हॉस्पिटल बनाया है, जिमखाना बनाया है, मैंने लारी अड्डे बनाए हैं, मजदूरों के लिए सेंटर बनाए हैं, मंशियात के अड्डे सेंटर बनाए हैं। सब कुछ मैं अपने मुल्क की बेहतरी के लिए करता रहूं, लेकिन आखिर पे मैंने जो इस मुल्क के पेट में छुरा घोंपा है, मुझे वो सोने नहीं देता। मैं ये सुकून की मौत मरना चाहता हूँ। मैं जो मैंने जुल्म किया है, मुझे उसकी सजा मिलनी चाहिए और बाकी भी इस जुल्म में जो लोग शामिल हैं, पुलिस भी शामिल है? उनके नाम बताएंगे जो लोग आपके साथ यहाँ पर थे?